जी दोस्तों, मां आहियां तव्हांजो मेज़बान ज़ाहिद राजपर। पाण सियासी कचहरी जी शुरूआत कई हुई त पाण मुख़्तलिफ़ इशूज़ ते जेके सियासी इशूज़ आहिनि, समाजी इशूज़ आहिनि, उन ते पाण खे सियासी डायलॉग कंदा आहियूं, सियासी कचहरी कंदा आहियूं। ऐं अॼु असां वटि हिन सियासी कचहरी में मौजूदु आहे जेको तज़िया निगार साहबी मज़र ख़ासि अली। पाण उनखां बि हवालु कंदासीं त हिन वक़्तु जेका सूरत हाल पैदा थी आहे, जेको बहरिया जे ख़िलाफ़ु जेको धरणो हयो वियो कॉन्फ्रेंस तंज़ीमुनि पारां, ऐं वॾे पैमाने ते जेको आहे सो उते जेको आहे हुकूमत शीलिंग कई, जेको आहे सो जेको आहे असुगस इस्तेमालु कयो वियो, गिरफ़्तारियूं कयूं वयूं ऐं जिस्कम चेयरमैन खे गिरफ़्तार कयो वियो, ॿियनि अॻुवाणनि जे ख़िलाफ़ु केस दाख़िल कया विया आहिनि, केस दहशतगर्दी एक्ट जा केस दाख़िल कया विया आहिनि। हिन सॼी सूरत हाल में जॾहिं पीपल्स पार्टी जी सूरत हाल थिए, छाकाणि त सिंध में पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे। पीपल्स पार्टी अॻे बि जेको आहे सो PTM सां अॻे रहाई कान्हे का, उनखां बि अलॻि धार थी चुकी आहे ऐं मुल्की सियासी धारा में पीपल्स पार्टी अकेली रहिजी वई आहे। हिकु तरफ़ PTI आहे जेका मुसलसिल उनजे ख़िलाफ़ु आहे। इमरान ख़ान चए थो मां कंहिं बि सूरत में ज़रदारीअ खे न छॾींदुसि। इस्टेब्लिशमेंट जो अञा ताईं हथु पीपल्स पार्टी ते आहे। उनखां पोइ वरी जेका सूरत हाल हाणे थी आहे त पीपल्स पार्टीअ खे कॉन्फ्रेंस धुरनि सां बाक़ाइदगीअ सां विढ़ायो वियो आहे ऐं हिन सूरत हाल में पीपल्स पार्टी अलॻि थी ऐं बाक़ाइदा हिकिड़ो मोर्चो संभालियो आहे कॉन्फ्रेंस पार्टियुनि जे ख़िलाफ़ु। इन सॼी सूरत हाल खे कंदा ॾिसो, जेकॾहिं सुभाणे को वक़्तु ईंदो ऐं सुभाणे का सूरत हाल अहिड़ी थिए थी, सुभाणे को गवर्नर राज लागू थिए थो या का ॿियो क़दम थिए थो, ऐं पीपल्स पार्टी ॾुखिया ॾींहं अचनि था, त पीपल्स पार्टीअ लाइ छा पोज़ीशन हूंदी ऐं उहा छा हिन सॼी सियासी धारा में अकेली रहिजी वेंदी? आख़िर हिन सां केरु हूंदो ऐं जेको साथ ॾींदो? हिन सॼी सूरत हाल ते असां मज़र ख़ासकिल खां हलवार पुछंदासीं। मज़र ख़ासकिल, सूरत हाल तव्हां सॼी साम्हूं आहे, तव्हां छा था भाइयो हिन सॼी सूरत हाल खे? इंतिहाई ईअं खणी चइजे त सिंध जे हवाले सां संजीदा सूरत हाल आहे ऐं हीअ थोरी ॻाल्हि कान्हे त PTM ऐं पीपल्स पार्टी पाण ॼाणे त हुननि जो निकाह केतिरो वक़्तु हलियो या न हलियो, उहा त वफ़ाक़ी सियासत आहे ऐं हिन मुल्क अंदरि इहे इतिहाद ठहंदा बि आहिनि, टुटंदा बि आहिनि ऐं उहे जेतिरो वक़्तु हलंदा आहिनि मालिकनि जे चवण ते हलंदा आहिनि। पर असां सिंध जा रवासी आहियूं ऐं असांखे पंहिंजी सिंध जी सोच आहे ऐं सिंध जी सूरत हाल ते सोचणो थो पए। पर सिंध जो जेको आईंदह वक़्तु अचे थो जा जंहिं तरफ़ हालतूं वञनि थियूं उहो इंतिहाई ॾुखो ईंदड़ आहे। ऐं ईअं खणी चइजे त सिंध जे बाशऊर माण्हुनि जा, सिंध जे सुजाॻ माण्हुनि जंहिं हवाले सां पीपल्स पार्टीअ जी हिमायत कई, जा पीपल्स पार्टीअ खे बहितर सम्झो त जेकॾहिं पीपल्स पार्टी इक़्तिदार में ईंदी त पीपल्स पार्टी जाम सादिक अरबाब रहीम लियाकत जतोईअ खां मुख़्तलिफ़ जेको आहे सो इक़्तिदार हलाईंदी। पर पीपल्स पार्टीअ जे वज़ीर आला जा पीपल्स पार्टीअ जे इक़्तिदारी धुरनि त उन्हनि खां बदतर जेको आहे सो इक़्तिदार हलायो, जंहिंजे करे हीअ समूरी सूरत हाल जेका हिन वक़्तु जुड़ियल आहे ऐं इंतिहाई ख़तरनाक सूरत हाल जुड़ियल आहे। उन ई करे ईअं खणी चइजे त जेको मलक रियाज़ खे हिकिड़ो नओं इसराइल ठाहिण लाइ जेका कराचीअ जी ज़मीन ॾिनी वई आहे त धरतीअ धणनि खे जेको आहे सो तड़े कढो ऐं मलक रियाज़ खे ज़मीन ॾियो ऐं उन जे ख़िलाफ़ु 6 जून ते जेको सिंध एक्शन कमेटीअ पारां धरणो हयो वियो, उन धरणे जे अपोज़िट जा मुखालफ़त में जेको हिननि ड्रामो रचायो, जा जेको केमिकल खां बाहि ॾिनी वई ऐं वरी उन्हनि क़ौम परस्तनि जे मथां 9 खां 10 जेको आहे त दहशतगर्दीअ जा कलम हणी केस दाख़िल कया विया आहिनि ऐं सॼी सिंध में जेको आहे सो मुख़्तलिफ़ पार्टियुनि जे अॻुवाणनि खे गिरफ़्तार कयो थो वञे। हीअ सूरत हाल जंहिं पासे वञे थी उन लाइ का बहितरीअ जी उमेद नथी रखे सघिजे ऐं सऊं सिधो ज़ाहिर लॻो पियो आहे त पीपल्स पार्टीअ खे अकेलो कंदा ऐं पीपल्स ईअं खणी चइजे त सिंधीअ में चवंदा आहिनि त बुआ हिकिड़ी रांदि रचायो, उहा रांदि रचाइबी आहे वरी उनखे सहेड़िबो आहे। हीउ हिकिड़ो मोहतरमा बेनज़ीर भुट्टे खे शहीद कयो 2007 में, उन खां पोइ हिननि खे इक़्तिदार मिलियो। इक़्तिदार मिलण खां पोइ हिननि खे छिड़वाग छॾियो वियो त जल चरो ऐं जल चरिया आहिनि। उनखे 13 साल 14 साल जेका ड्रिघो रसो चइजे त जीअं वणेव तीअं करप्शन कयो, जीअं वणेव तीअं सिंध जा इदारा तबाह कयो, तव्हांजी मर्ज़ी आहे। हाणे उन्हनि खे छिकण वारो टेम अची वियो आहे, जा ईअं खणी चइजे त सहेड़ण वारो टेम अची वियो आहे। हीउ जेको कुझु थिए बि थो त इहो पीपल्स पार्टीअ जे इक़्तिदार खे सहेड़ियो थो वञे। पोइ हाणे कॾहिं जेको आहे सो एंड थींदो उन जे लाइ नथो चई सघिजे, पर जेको कुझु थियण वारो आहे उहो इंतिहाई ख़तरनाक थियण वारो। अच्छा, हाणे जेको ताज़ो जेका ॻाल्हि ॿोल थी, जेके हाणे हालांकि सूरत हाल त हीअ हुई त जेके पहिरियां वारनि घर ॻोठ रांथा पिए, माण्हू ज़ख़्मी पिए कया, त पीपल्स पार्टीअ जे वज़ीरनि खे, चूंडियल MLAs खे उन्हनि वटि वञणु खपंदो। पर उन्हनि वटि वञण बजाए वरी सूरत हाल इहा थिए त बहरिया टाउन जो जेको नुक़सानु थियो आहे या थोरो घणो जेको मसइलो थियो आहे उते उहो साहब बीठा आहिनि। छा माण्हुनि खां बि हाणे पीपल्स पार्टी कटिजंदी पई हिन छा?
हीअ जेको ईअं खणी चइजे त बहिरिया टाउन जेका कराचीअ में जुड़ी आहे या बहिरिया टाउन खे जेका सिंध जी ज़मीन ॾिनी वई आहे उन जो खल आसिफ ज़रदारी ऐं सॼी पीपल्स पार्टीअ जे नाले चइजे या न चइजे उनखे त कोन मिलियो आहे, पर आसिफ ज़रदारीअ खे जेको लाहौर में बिलावल हाउस ठाहे ॾिनो हुयो आहे उहो सॼो बिलावल हाउस मलक रियाज़ ठाहियो आहे ऐं सॼे बिलावल हाउस जी ज़मीन खां वठी वेंदे फर्नीचर ताणी मलक रियाज़ जो ख़र्चु आहे ऐं उन जे एवज़ सिंध धरतीअ जी ज़मीन आसिफ ज़रदारीअ मलक रियाज़ खे तोहफ़े तौरु ॾिनी आहे। ऐं इंतिहाई शर्म जहिड़ी ॻाल्हि कजे त हिकु तरफ़ पाकिस्तान जी सुप्रीम कोर्ट फ़ैसिलो थी ॾिए 90 खां 95 पेजनि ते त बाबा जेको कुझु बहिरिया टाउन अंदरि थियो आहे त इहो गैरक़ानूनी आहे, बहिरिया टाउन सॼी गैरक़ानूनी हुन ते ठही आहे। ऐं उनखां अलावा सुप्रीम कोर्ट इहो फ़ैसिलो ॾिनो त जंहिं बि मलीर डेवलपमेंट अथॉरिटी जा ॿियनि जेके बि इदारनि बहिरिया टाउन खे ज़मीन जिन बि ॾिनी आहे उन्हनि समूरनि ऑफिसरनि जे ख़िलाफ़ु क़दम खयो वञे, उन में तपेदार खां मुख़्तियारकार AC DC डिप्टी कमिश्नर ताणी कमिश्नरनि ताणी उन्हनि जे ख़िलाफ़ु क़दम खयो वञे। हिन महिल ताणी कंहिं बि ऑफिसर जे ख़िलाफ़ु सिंध जे वॾे वज़ीर को क़दम न खयो आहे। माना शर्म थो अचे त उहे जेके धरतीअ धणी आहिनि उहे 6 जून ते एहतजाज था कनि त उन्हनि जे ख़िलाफ़ु दहशतगर्दीअ जी उखारूं थियनि थियूं। जिन माण्हुनि सुप्रीम कोर्ट जे अमल खे या सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खे पुठी ॾिनी आहे को बि हिन महिल ताणी ऑफिसर को बि कामोरो न हटियो आहे, उन्हनि जे ख़िलाफ़ु दहशतगर्दी कान थी थिए। ॿिए तरफ़ इहो आहे त जॾहिं मलक रियाज़ खे मनहनामो जारी थियल आहे त अॼु खां पोइ 1 फुट बि जेको आहे सो मलक रियाज़ जी बहिरिया टाउन कंहिं बि ॻोठ जो त छा पर सिंध जे ज़मीन जी वालार न कंदी। हीअ सरेआम जेको आहे सो ॻोठनि में चढ़ायूं करे ॻोठाणनि जा रस्ता जेको आहे सो बंदि करे उनखां पोइ जेका वालार थी आहे इहा सुप्रीम कोर्ट जी तोहीन आहे। ऐं थियणु त ईअं घुरिजे जेकॾहिं पाकिस्तान में कानून ऐं आईन आहे त सुप्रीम कोर्ट खे पाण मुरादो नोटिस वठणु घुरिजे ऐं जांच करणु घुरिजे त जेका सुप्रीम कोर्ट 95 पेजनि ते फ़ैसिलो थी ॿुधाए उन 95 पेजनि जे फ़ैसिले जी तोहीन थी आहे करे सिंध हुकूमत करे या मलक रियाज़ करे उन जे ख़िलाफ़ु चीफ जस्टिस खे पाण मुरादो नोटिस वठणु घुरिजे। ऐं हिननि धरतीअ धणनि जो कहिड़ो ॾोह आहे जेकॾहिं पंहिंजी धरतीअ जी मालिकी कजे त इहा दहशतगर्दी आहे। ऐं असां सम्झो त ईअं खणी चइजे त हीउ सिंध में जेको नओं इसराइल ठाहियो थो वञे उन जी हर बाशऊर माण्हू मज़मत थो करे। जी नाज़रीन तव्हां मज़र ख़ासि किले जी ॻाल्हि बोली पर हिकिड़े अहम इंकशाफ अञा ताईं हीअ बची रहिया आहिनि त जेका हीअ ज़मीन आहे मलक रियाज़ खे ॾिनी वई आहे पीपल्स पार्टी पारां इहा ज़मीन जेको आहे सो मली डेवलपमेंट अथॉरिटी क़ाइमु करे ऐं उहे ग़रीब मिसकिन माण्हुनि लाइ जेके बेघर माण्हू हुया उन्हनि खे प्लाट ॾियणा हुया पर उहे प्लाट ग़रीब बेघर माण्हुनि खे त कोन मिलिया पर उहा लखे एकड़ ज़मीन जेको आहे सो 1000 एकड़ ज़मीन उहा मलक रियाज़ खे तोहफ़े में ॾिनी वई। तोहफ़े में उन्हनि खे छा मिलियो पीपल्स पार्टीअ खे मिलियो या जेको आहे सो आसिफ ज़रदारीअ खे मिलियो। इहे हक़ीक़तूं त अञा साम्हूं अची रहियूं आहिनि ऐं काफ़ी कराची जा अहिड़ा मुतबर साहिब बि आहिनि जेके हक़ीक़तूं साम्हूं आणे रहिया आहिनि पर हक़ीक़त हीअ बि आहे त पीपल्स पार्टीअ खे हिकु गहरी साज़िश असां नथा चई सघूं छाकाणि पीपल्स पार्टी उन में पाण शामिलु आहे त पहिरीं करप्शन करे सिंध जे माण्हुनि खां उनखे परे कयो वियो। हाणे सियासी धारा मां पीपल्स पार्टीअ खे परे कयो पियो वञे। पीपल्स पार्टी जो मुस्तक़बिल छा थींदो उहो त ईंदड़ वक़्तु ई ॿुधाईंदो। फ़िलहालु पंहिंजे मेज़बान ज़ाहिद राइट पर खे ॾींदा इजाज़त। ईंदड़ कंहिं सियासी कचहरीअ में ॿियो को इशू सां गॾु हूंदासीं। अल्लाह भाई।